अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन मइदनिल जूद वल करम व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम। हफ्तेवार महफ़िल ज़िक्र अल्लाह तबारक व तआला अवां असांखे नसीब फरमाए थो। दोस्तों, कोशिश कंदो आहियां त टूटा फूटा अल्फाज़, हक़ ऐं सच वारा अल्फाज़ तव्हां ताईं पहुचायां, छो त ॻाल्हाइण जे लाइ इल्मु खपे। आउं निकमो नाकारा जाहिल कमिल कुल कमिल बल्कि 20 पॉइंट इल्मु न आहे ऐं लाज़मी आहे लिखण जे लाइ अकुल खपे। त मूं जहिड़ो ॿियो अकुल शायदि हिन काइनात जे अंदरि न मिले। अॼु मां हिकु एॾी वॾी ॻाल्हियूं शायदि तव्हांजे साम्हूं पेश करण वारो आहियां जेको मुंहिंजे मथां हक़ न आहे। इहे ॻाल्हियूं क़ुर ऐं हदीस जे रोशनी में आलिम दीन कंदा आहिनि ऐं कंदा रहंदा ऐं कंदा ईंदा इंशाअल्लाह। छो त आलिम दीन जो अल्लाह ताला उहो शान बुलंद रखियो आहे। जेके रब्बानी आलिम आहिनि, किताबनि में अचे थो उन्हनि जो दीदार करण बि अल्लाह जे वलियनि खां वधीक शरफ़ जो हासिल आहे। आलिम दीन जो रब ताला उहो शान रखियो आहे, जंहिं गलीअ में आलिम दीन लंघंदो आहे त अल्लाह ताला उन गलीअ जे मथां 40 ॾींहं मुश्किलात टारे छॾींदो आहे। ऐं जंहिं रस्ते खां आलिम दीन गुज़रंदो आहे त उन रस्ते जा पत्थर वण टिण गीत जणिया उनजे हक़ में दुआ घुरंदा आहिनि, मुंहिंजा मौला वरी ॿियो दफ़ो हिन आलिम दीन खे हिन रस्ते खां टपाए ॾे। ऐं आलिम दीन जो उहो शान आहे, किथे मूं पढ़ियो त जंहिंजे घर में अचे ऐं जंहिं थाम में पाणी पीए, जंहिं थाम में लंगर खाए, या जिते वेही चंद पल कचहरी करे, अल्लाह ताला उनजे घर जे मथां समूरियूं मुसीबतूं उतारे छॾींदो आहे। आलिम दीन जो वॾो शान आहे। असां त उन्हनि आलिमनि बुज़ुर्गनि जे क़दमनि जे ख़ाक जे ज़री बराबरि बि न आहियूं, लेकिन ॻाल्हाइणो पए थो छो त ग़ुलामी जो घटि पियल आहे। ग़ुलामी जो घटि बि को कॾहिं ऐसी चवंदा आहिनि अहिड़े थिए जेको नथू घेरे जो कोन्हे पियल। ग़ुलामी जो घटि उन वक़्त जे घोस, उन लजपाल सखी सरदार जेके वक़्त जे कयूं में समा होश ज़मा, मुंहिंजी ज़बान में अल्फाज़ कोन्हनि जो मां पंहिंजे पीढ़ीअ जी न नाकारा ऐं निकमी ऐं गंदी ज़बान सां मां पंहिंजे कामिल जी तारीफ़ कयां। मुंहिंजी ज़बान अञा लाइक़ु नाहे रही जो पंहिंजे पीर कामिल जी तारीफ़ करे सघे, या मुंहिंजो कलम खे ज़रूरत ई नाहे जो पंहिंजे पीर कामिल जी तारीफ़ लिखे, या मुंहिंजे अल्फाज़नि खे अञा उहा ताक़त क़ुवत कोन मिली आहे जो मुंहिंजे महबूब मुर्शिद जे शान में गुफ़्तगू कनि। दुआ कयो रब करीम की टूटी फूटी जेका गुफ़्तगू आहे पंहिंजे बारगाह अक़दस में अहल बैत जे सदके क़बूल फरमाए। उनजी ग़ुलामी जो घटि पियल आहे। सोचींदो आहे कॾहिं न कॾहिं हिन ग़ुलामी जे घटि जो को त सौदो, को त को थोरो को तिमी बराबरि त सच ॻाल्हाइजे। मथां महशर जे मैदान में उनजो नानो मदीने जो मीर हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंध फेरे वेही रहे ऐं पाण फरमाए मुंहिंजे नाने जी मुंहिंजे बचड़े जे ग़ुलामी जो घटि तोखे ॾिसीअमि त तोड़ो ऐं तो सच छो न ॻाल्हायो, तो हक़ छो न ॻाल्हायो। छा तोखे दुनिया छॾे वञे हा? दुनिया वारा छॾे वञनि हा, का परवाह कान्हे का। दुनिया उको छॾे, दुनिया उको खिलाऊं करे, भेणा जे ताना जे का परवाह कोन्हे, को लोॾो कोन्हे। बसि जे मुर्शिद राज़ी आहे त सम्झो दुनिया में ॿई जहान राज़ी आहिनि। त दोस्तो, अक्सर करे मां ॾिठो आहे, मां हिनखे काफ़ी टाइम खां वठी हिन ॻाल्हि गुफ़्तगू खे रिसर्च कयां थो। हिकिड़ो नंढड़ो माण्हू, हिकिड़ो कम अकिल जाहिल माण्हू, कोशिशि करे मां हिनखे ॾिसां थो त कुझु अहिड़ा कम बि आहिनि जंहिं घरनि में बरकतूं न पवंदियूं आहिनि, जहिड़े कि हुज़ूर जूं ॿुधायल हदीसूं, क़ुर करीम जूं जेके वॾियूं वॾियूं सूरतूं आयतूं, उन्हनि जा विर्द वज़ाइफ़ काफ़ी अहिड़ा आहिनि जेके न पढ़ण सां न करण सां घरनि में बरकतूं न पवंदियूं आहिनि। पर राति थोरो उतो ज़हन में मुंहिंजे में ॻाल्हि आई, मां सूरह नूर खे पढ़ियो। सूरह नूर, उन सूर जे थोरो नूर जी तफ़सीर में वियुसि। अलामा मोहम्मद इदरीस इलाहाज लाहिरी दामत बरक़ात आलिया, अल्लाह तबारक व तआला उन जी ज़िंदगी में बरकत फरमाए ऐं अल्लाह ताला उन जे इल्म खे अञा वधीक वधाए। रब करीम अहिड़नि सरमायनि खे असांजे सिंध जे तमामु बुलबुल मदीना खे
अल्लाह ताला सलामत रखे असांजूं दुआउनि। ये दीन जा सरमाया आहिनि, ये दीन जा सरदार आहिनि, ये दीन जा चमकदार तारा आहिनि। अल्लाह साईं इन्हनि तारनि खे हमेशह चमकाईंदो रहे। उन जे किताब मां क़ुरान करीम मां थोड़ी तफ़सीर मिड़ी पढ़ी, जाइलाणी जहिड़ो मुंहिंजी अकुल हो ओतिरी पढ़ी। हिकिड़ो अहिड़ो वबा आहे, हिकिड़ी अहिड़ी बि वबा आहे जेका असां मुस्लमाननि में काहे पई आहे, उहा असांखे का ख़बर कान्हे। दावा में चऊं था असां आशिक़ रसूल आहियूं, असां नेक निमाज़ी बि आहियूं, असां मीलाद बि करायूं था, ॾाढ़ियूं बि रखायूं था, पटका बि पायूं था, अच्छा लिबास बि पायूं था, सेंट अतर ख़ुशबू बि लॻायूं था, मस्जिद जा पेशमाम बि आहियूं, मौज़िन बि आहियूं, ख़िदमतगार बि आहियूं, दावेदार बि आहियूं। पर उहा वबा असां में जुड़ियल आहे, उन वबा खे असां ख़तमु नथा करे सघूं। उहा कहिड़ी वबा आहे? उहा वबा इहा आहे जेका मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली मुश्किल कुशा के फरमाई, अली टिन कमनि में देर न कजांइ। हाय हाय, अली टिन कमनि में देर न कजांइ। जी या रसूल अल्लाह, पिता का अबी व अमी, मुंहिंजा पीउ माता मथां कुर्बान। हुकुम कयो या रसूल अल्लाह, कहिड़ा कम? हिकिड़ो जेकॾहिं मयत थी वञे त जनाज़े रखण में देर न कजांइ, जल्दी मिटी मां हवाले कजांइ। अल्लाह अकबर। मयत थी वञे त जल्दी जनाज़े में देर न कजांइ, रखण जी माना देर न कजांइ, मिटी मां हवाले कजांइ। ॿियो, जेकॾहिं अज़ान निमाज़ जो वक़्तु अचे, निमाज़ जी आज़ान अचे त निमाज़ जे लाइ देर न कजांइ, जल्दी मस्जिद में पहुचजांइ। अली, जेकॾहिं भेण या न्याणी तयारु थी वञे त विहाइण में देर न कजांइ, जल्दी निकाह कजांइ। उहा आहे वबा असां में जेका असां मुस्लमाननि में काहे पई आहे। ख़ुदा जो कसम, हिन इलाइक़े जे अंदरि, हैदराबाद सिंध बल्कि पूरी दुनिया जे अंदरि 70% अहिड़ा माण्हू आहिनि जेके वॾे वॾे घराणे वारा, जंहिंजे घर में न्याणी वेठियूं, अच्छा मथा थी विया, रिश्ता कोन्हनि। अल्लाह अकबर। अजीब ख़्याल है। मुंहिंजे मदीने वारे सरकार जी शरीयत अमल टको कोन्हे। दावा असां वॾा पेशमाम आहियूं, इमाम आहियूं, ख़तीब आहियूं, मौलवी आहियूं। आका फरमाइनि था न्याणी वॾी थिए जल्दी कयो। ऐं अॼुकल्ह जो मुस्लमान चए थो नौकिरी कोन्हेसि, घर कोन्हेसि, किथां न्याणी ॾियूं? पोइ भली ज़िंदगी तेल पई थिए, 30 साल गुज़री विया, 35 साल गुज़री विया। ऐं मौला अली मुश्किल कुशा खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजी शादी कई उम्मुल मोमिनीन हज़रत मां ख़दीजतुल कुबरा सां, उन वक़्तु करीमनि जी उमिरि घणी हुई? 25 साल। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि तमामु नंढड़ी हुई। उन वक़्तु अम्मा जी उमिरि घणी हुई? 45 साल। छो शादी कया? हाँ। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जी घर ध्याणी अम्मा साइण, अम्मा ख़ातून जन्नत जी जॾहिं शादी कराई हुई 19 साल, साइंस बि उनखे मञी चुकी आहे त 18 सालनि खां पोइ न्याणी जी शादी करायो। ऐं असां उम्मती हुन जा चवंदासीं पहिरियों नौकिरी हुजे, घर हुजेसि, असांजी लेवल वारो माण्हू हुजे, पोइ शादी कंदासीं। अफ़सोस आहे यार, अफ़सोस आहे। ऐं मौला अली मुश्किल कुशा जी हुन टाइम ते उमिरि घणी हुई? 24 साल। इस्लाम में अचे थो त औरत 5 खां 7 साल मर्द खां नंढी हुजे, ऐं मर्द जी उमिरि 25 सालनि खां मथे हूंदो त पोइ मर्द आस्ते आस्ते एक्सपायर थींदो वेंदो, रिटायर थींदो वेंदो। 25, 23, 24 सालनि जे अंदरि इस्लाम जे अंदरि अचे थो मर्द जी शादी करायो। 17, 18 साल जी उमिरि में इस्लाम शरीयत चवे थी त औरत जी शादी करायो। असां न कंदासीं। 4-4, 5-5 न्याणियूं, अच्छा मथा थी विया, पोइ मजबूरन दाग लॻाइनि थियूं। पंहिंजे पीउ मां के त सुहिणियूं सेफ्टियूं पंहिंजे पीउ मां जे चवण ते वेठियूं आहिनि, ज़िंदगी पई करे, तबाह पई थिए। उनखे पीउ न चवंदो, रिश्ता अचनि पिया, सुहिणा सुहिणा रिश्ता अचनि पिया। भला मदीने वारे साईं मौला अली खां पुछा कयो, जा मौला अली कारोबार अथई? मौला अली नौकरी अथई? हद थी वई यार, हद थी वई। ख़ुदा पाक जो कसम, उन सूरह नूर में अल्लाह ताला फरमाए थो त जंहिं छोकिरे खे, जंहिं मर्द खे नौकरी न हुजे, अवल छोकिरी वटे, मां उहो करीम रब्बां जेको मां उन मर्द खे पालियां थो, उन औरत खे छॾे ॾींदुसि। मां उहो करीम रब आहियां जेको उन मर्द खे हलाए सघां थो,
तू निकाह करे, निकाह खणी जीअं उहा औरत ईंदी मां हुनजा एतिरा रस्ता खोलींदुसि जो हुनजो अकुल बि कमु न कंदो। क़ुरान थो चवे यार, मां नथो चवां। खोले सूरह नूर पढ़ायो, घर में पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, तफ़सीर पढ़ायो। कूड़ी ॻाल्हि हुजे ख़ुदा जो कसम मुंहिंजो मथां सभु कंहिंखे ॾिठल आहे, मुंहिंजो खून माफ़ आहे, क़ुरान में लिखियलु आहे। असां क़ुरान खे रद्द करे, असां शरीयत खे रद्द करे, असां दीन खे रद्द करे, असां इस्लाम खे रद्द करे, यहूदी अंग्रेज़नि ईसाइनि वारो ड्रामो रचाए 35 साल 40 साल छोकिरी खे थी वञनि, पोइ औलाद न थिए, परेशानियूं मुश्किलातूं। वॾड़ा चवंदा न जंहिं घर में न्याणी वेठी हुजे उन घर में पाणी न पियो, हराम आहे, उन घर जी मानी न खाओ, चवंदा वॾड़ा। अॼु त वॾड़ा बि असां जहिड़ा थी विया आहिनि नक़ल कापी, पर वॾड़ा ईअं चवंदा हुआ। न्याणियुनि खे तरबियत सुठी सेखारियो। अॼुकल्ह असां वटि उल्टो जहान आहे। न्याणी जेका नंढड़ी आहे न, पोइ हुनखे ॿार पाण सां गॾु वञी सिंधी टोपीअ जे ॾियारनि में वेंदासीं, मथो गाढ़ो, पोइ छा नंढड़ी ॿार आहे, अड़े नंढड़ी ॿार आहे, सुभाणे वॾी थींदी। नंढड़े लाइ तूं सेखारीसि न, पेंट शर्ट तूं हथ सां थो पाराईंसि, ट्राउज़र तूं हथ सां थो पाराईंसि। तूं नंढड़ी लाइ ॿार खे उहो लिबास पाराईंदे, वॾे लाइ पाईंदो मनो त करीसि, न कंदो। अबू तूं नंढड़े लाइ जो मूंखे वठी ॾिने शौक़ सां, शरारो बि वठी ॾींदे, लहंगो बि वठी ॾींदे, ट्राउज़र बि वठी ॾींदे, हाणे वॾे लाइ चवनि नथो वठी ॾी, मां न पाईंदसि ॿियो लिबास। पोइ सभु कुझु तरबियत पंहिंजे घरां तां थी थिए। मुंहिंजे मदीने साईं जो कौल आहे न, मदरसो नंढे ॿार जो सभ खां पहिरियों माउ जो हंज आहे। माउ जो हंज ॿार जो मदरसो आहे। अगरि उन में ॿार सुधरी वियो त सम्झजांइ उहो दुनिया में बि चमकदार थींदो।